दौलतपुर सफ़र में दरगाह सैयद अली गौहर शाह जे गादीनशी मीडिया से ॻाल्हि ॿोल कई है। सैयद मोहम्मद ज़मान शाह जिलानिया जो चवण है त दौलतपुर वासियन से हद दर्जे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई वही है। दौलतपुर के तरक्की बजाय हद से वठी करे तबाह किया वियो है। दौलतपुर के 8 वार्डन के टोड़े 5 वार्ड ठाया विया ऐं दौलतपुर के 5 वार्डन ते मुश्तमिल टाउन कमेटी सिर्फ 2 वार्डन में सही बराबर कम करे पई, जैं त 3 वार्डन से नाइंसाफ़ी कंदे को भी तरक्याती कम ना कराया वियो। ड्रेनेज सिस्टम मुकम्मल तौर तबाह थी चुको है। हर हंध गंदे पानी जा दुबा बीठल हैं। महबूब शाह मोहल्ले में साफ़ पानी पीअण लाइ ना, शहरी परेशान हैं। शहरी गटरन जो गंदो पानी वापराइण ते मजबूर हैं। जैं त दौलतपुर सफ़न में करोड़ों रुपयन से ठहंदड़ ट्रामा सेंटर नाकारा हाल बनियल है। दौलतपुर अस्पताल में बुखार की मेडिसिन भी मौजूद ना है। जैं त तक जा चुड़ियल नुमाइंदा दौलतपुर शहर ॾांहुं तवज्जा ॾियण बजाय सेल्फियूं कढाइण में मसरूफ़ हैं, जैं सबब दौलतपुर शहर बगड़न के वर चढ़ी वियो है। हुन वधीक चयो त टाउन इंतजामिया के काफ़ी दफ़ा लिखत में दरख्वास्तूं ॾिनियूं, DC ऑफिस शिकायतूं जमा करायूं, लेकिन कुछ भी हासिल न थियो। जैं त 3 वार्डन में साफ़ पानी पीअण लाइ मौजूद ना है। गंदो पानी वापराइण सबब समय मानू ख़तरनाक बीमारियों में मुब्तला थी विया हैं। हुन मुतालबो किया है त दौलतपुर का खसल तालके की सहूलत वापस ॾिनी वञे ऐं साफ़ पानी पीअण लाइ मुयसर कयो वञे। न हुजण जे बराबर है तो उन हिसाब से सफ़ाई जी थियण घुर्जे उन मुताबिक़ कान्हे। इहो आहे त दौलतपुर के तालको कयो वञे ऐं उन खां पोइ सिहत मर्कज़ असांजो तालका हॉस्पिटल आहे उनखे उहा तरजीह ॾिनी वञे ऐं उन खां पोइ टाउन के उहे फंड्स ॾिना वञनि ऐं उहे जाइज़ यूज़ कया वञनि तो उन में सब कुछ थी वेंदो। जो तक़रीबन पानी ख़राब है एप्लीकेशन भी पहुंची चुको है। हितां जी जेकी रिज़ल्ट आहे जेकी पानी जो जेकी पंहिंजो टेस्ट करायूं उहे रिपोर्टूं बि आहिनि। उहे टीमूं आयूं हुयूं, उन्हनि उहे रिपोर्टूं ॾिनियूं त भई पानी ख़राब है, आईंदा अञा ख़राब थींदो ऐं अञा काफ़ी माण्हू